اعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم. जेके असांजी महफ़िल में ॿियूं शख़्सियतूं आयूं आहिनि उन्हनि खे बि दिलि जी गहराइयुनि सां ख़ुशि आमदीद चवां थो ऐं मुनासिब सम्झनि त असां सां स्टेज ते अची विया आहिनि. कराची खां आया आहिनि जनाब जावेद अख्तर आराई. मां अर्ज़ु कंदुसि त पाण स्टेज ते असां सां अचनि. जनाब जमील अहमद शेख, जनाब अनवर मोहिउद्दीन ताताली वॼाए असांजे मोज़िज़ दोस्त स्टेज ते अचनि. जनाब सईद अहमद, जनाब सईद अहमद बाकरी, जनाब अख्तर जाफरी साहब जंग अखबार के मिडवीक सेक्शन पे इंचार्ज हैं. अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन की जानिब से हम आपको दिल की गहराइयों से इस महफिल में खुशामदीद कहते हैं. बुझाई फरमायो है त हिन तारे हुन हेठ पुत मुंहिंजा सुखरी सजण बाखीअ बेच कोड़ा थियनि न कॾहिं. हिन तारे हुन हंध पुत मुंहिंजा सुखरी सजण बाखीअ मंद कोड़ा थियनि न कॾहिं. असांजी बुझाई जी इहा दुआ ऐं हिन जो पस मंज़र इहो त अॼु असांजा जेके 57 जोड़ा आहिनि हर घर में थांव ठड़कंदा आहिनि पर असीं बुझाई जे हिननि बैतनि में हुननि घोटनि खे तंबीह ऐं तनक़ीद ऐं तलक़ीद था कयूं त हू हमेशह पंहिंजे घर वारनि जो एहतराम इज़त कनि ऐं हुननि सां बेपनाह प्यार कनि.